नाज़रीन 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मिठियाणी में मच कचहरी कोठाई वई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अजीब सोलंकी। आवाज़ टीवी जे ऐलानियल इल्म पिरायो सिंध सवारे जे सिरे हेठि 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मिठियाणी जे सियासी समाजी अॻवान वकील जाम अतार हुसैन सातो पारां जाम हाउस ॻोठ ख़ैर मोहम्मद सातो में सकाफ़ती मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारनि सुघड़नि शाइरनि ऐं फ़नकारनि समेत मौज़ज़ीन ऐं सहाफ़ियुनि ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। मच कचहरी में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी जे इल्म पिरायो सिंध समारो जे नारे जी आजा कंदे उनखे सिंध जे तइलीमी मयार खे बहितर बनाइण लाइ अमली कोशिश करार ॾिनो आहे। आवाज़ टीवी सां वीचार वंडींदे शहरिन चयो त असां वटि जेको प्रोग्राम हले पियो तइलीम पिरायो ऐं सिंध संवारियो, इन ई हवाले सां मां चवंदुसि त हीउ जेको स्लोगन शुरू थियो आहे ॾाढो ज़बरदस्त थियो आहे। असांजे नौजवाननि खे पंहिंजे सकाफ़त जी ख़बर कोन्हे, कल्चर जी ख़बर कोन्हे का, इन जे लाइ हर हाल जेके प्रोग्राम थींदा रहंदा त असां पंहिंजे ईंदड़ नसुल खे इहा ॻाल्हि ज़ाहिर कंदा हलंदासीं त असांजो कल्चर छा हो, सदियुनि खां असांजो कल्चर छा हो। इंशाअल्लाह 5 डिसंबर ते सिंध जे हर कुंट कुर्छ में हलंदो त बाबा तइलीम पिरायो सिंध संवारियो। असां सकाफ़त रुगो पंहिंजो टोपी अजरक ताईं न रखूं, असांजो उताकूं मेंटेन कजनि, ग़रीबनि जा दुख सुर ॿुधूं जेके असां पुराणे टाइम खां वठी करे उताकूं इन लाइ हूंदियूं त हिकिड़ो पाड़े जो माण्हू आहे, को मज़लूम आहे, उन सां का ज़्यादती थी आहे उनजी मदद करणु घुरिजे, न की उन सां ज़ुल्म थियणु घुरिजे। पाड़े वारनि जा हक़ आहिनि, बाक़ी असांजो फ़र्ज़ु आहे इल्मु ॿारनि खे ॾियूं, ख़ासि तौर ते औरतुनि खे ॾियूं, नियाणियुनि खे ॾियूं। नियाणियुनि खे तइलीम हूंदी तक़रीबन मुआशिरो असांजो संवारजी वेंदो। इन जे करे असांजी कोशिशि आहे हुजणु घुरिजे त तइलीम ते तवजो ॾियूं। मच कचहरी में नाले वारनि सुघड़नि मेवल खान मशहूरी मोहम्मद मिठल पठान गुजारतूं ऐं बेत ॿुधाए वाह वाह कराए वरिती। सिंध जा आहिनि सिंध जा वॾेरा, सिंध जा दुश्मन सिंध जा वॾेरा आहिनि सभई चोर लुटेरा, वया आहिनि हू सिंध खे खाई, करे छॾी जिन सिंध जी तबाही, करे छॾियो जिन सिंध खे ॿेरा, आहिनि सिंध जा दुश्मन सिंध जा वॾेरा आहिनि सभई चोर लुटेरा, ॾींहं जो आहिनि सभई भाॻिया, सुबुह जो चनि था चोर बि साॻा, सुबुह जो खणाईंदा आहिनि पेरा, सिंध जा आहिनि सिंध जा दुश्मन सिंध जा वॾेरा कब्ज़ो ज़मीन ते ज़ोर कराईंदा, बेला सभु आहिनि कटाईंदा, वण छॾनि न की आखेरा, सिंध जा आहिनि सिंध जा दुश्मन सिंध जा वॾेरा आहिनि सभई चोर लुटेरा। हिन वक़्तु जेका सिंध जी समाज जी हालत आहे उनजी निशानदेही करे थो शाइर त सिंध जे सूरनि जो कोन्हे आंद पांद, घर डथल वहकिल ठगी कमज़ोर डांद, को बि शहपर खे वटींदे पियो चवे सोट सां करणो अथनि जल्दी पलांद। हिन सब्ज़ सुहिणी धरतीअ जा गुलड़ा त ॾिस, मिसकीन मारूअड़नि जा घरड़ा त ॾिस, कारे कांव जा कोट करड़ा त ॾिस, ही विंझार वणजारो आहे जाम ॼाणू सिंधी टोपी अजरक पटके वारा माण्हू, पग पोशाक प्यारी असांजी, रीत रस्म न्यारी असांजी, आहे तोसां जंग जारी असांजी, ही माबा जा मेला मिठला माणक माण्हू सिंधी टोपी अजरक पटके वारा माण्हू, किना केर आहीं कटे कोन सघंदे, सिंधी मुंहिंजी ॿोली मटे कोन सघंदे। सुरीलन रागिन सैयद जाफ़र शाह, मोहम्मद सलेमान सोलंकी, ज़ामिन हैदर, माशूक मल्ला, जबार जोश ऐं नंढड़े फ़नकार ज़ामिन अली पिणु सकाफ़ती गीत ॻाए पिर फुटी करे छॾी। कैमरामैन शाहिद लगारी सां गॾु अजीब सोलंकी, आवाज़ टीवी मिठियाणी।